अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में मलिकार आया यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सेनेट में अॼु बिल पेश थियणो हुयो पंहिंजो स्टेट बैंक वारो अपोज़िशन बाक़ाइदा जॾहिं बिल पेश करण खां पहिरियां त अपोज़िशन ॾाढा ताना आया गवर्नमेंट जे मथां त बाबा बिल बि न पेश करे सघियो। शीरीन रहमान जो चवणु, होॾां मौलाना फज़ल रहमान जो चवणु त बाबा बसि हाणे हाउस गफ़ूर हैदरी जो मौलाना गफ़ूर हैदरी जो चवणु त बसि हाणे हाउस ई जेको आहे उहो डिसबैंड माना ख़तमु कयो ऐं 3 महीननि ताईं फारूक एश नायक जो चवणु त 3 महीननि ताईं हिन बिल खे हाणे टेबल ई न कजो। बिल टेबल थियो, शौकत तरीन साहब आया, काउंटिंग थी, अपोज़िशन हाराए वई। ॾिसो एतिरो ऑब्वियस आहे, पहिरीं त उनखे मतिलबु संजीदा नोट ते ज़ाहिर आहे इहो बिल पास थियणो। मां तव्हांखे बार बार गुज़ारिश करे रहियो हुउसि त हिन बिल ते नथिंग डूइंग। ही IMF जी फरमाइश आहे, ही दुनिया जी फरमाइशूं आहिनि। इहे त इमरान ख़ान सरकार जो बिल न आहे, इहो पाकिस्तान जो बिल हो त इहो पास थियणो हो। इन में अपोज़िशन कुझु न पई करे सघे। लेकिन तव्हां ॾिसो त यानी अपोज़िशन वारा एतिरा वाइका थियनि था जॾहिं बि सेनेट में हिननि जी को मतिलबु आज़माइश अचे थी त असांजी मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जा समूरा दावा, समूरी ॻाल्हियूं, समूरी हाम जेके हणंदा रहनि था, उहो सभु वाइकी थी वञे थी। यानी हदि ॾिसो, हिकिड़ो बिल असीं न पास थियणु ॾींदासीं, फलाण थींदो, ढमकाण थींदो, ऐं लीडर ऑफ हाउस यूसुफ रज़ा गिलानी उन ग़ाइब थी वञे थो। 43 हुजनि था त हिकिड़ो ॿार हलियो वञे। अच्छा, पोइ अगरि उनजे बावजूदि अगरि मेंबर अपोज़िशन जी गवर्नमेंट जा बराबरि थियनि था त हिकिड़ो ANP जो सेनेटर उथी ॿाहिरि हली वञे थो, ओॾी महिल उनखे ज़रूरी कमु यादि अची वञे थो। सो एक्चुअली हिते संजीदा ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे। हिकिड़ो लतीफ़ो आहे, जेको लतीफ़ो बहरहाल अपोज़िशन पाकिस्तान जी जेका आहे पॉलिटिकल पार्टीज़, इहे उन्हनि ते खिल जोॻो हिकिड़ो सामान। छाकाणि त इहो को पहिरियों दफ़ो कोन ही खिलूं पिया पाण। ज़ाहिर ज़हूर सेनेट में अपोज़िशन जी अक्सरियत आहे, पर न हू चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आणे सघनि था, न हू को बिल रोके सघनि था। सो ॻाल्हि इहा आहे त इहो छा थो थिए। ज़ाहिर इहो मतिलबु यानी वाइका थियनि था न त हिननि जा सेनेटर्स जी या पार्टी जी वफ़ादारी जी सेनेटर्स वटि छा हालत आहे। पोइ भेरे जॾहिं चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ बि ही अपोज़िशन जा सेनेटर ग़ाइब थी विया त सभिनी पार्टियुनि दावा कई त असीं को जांच कराईंदासीं त असांजा कहिड़ा जेके सेनेटर लोटा थी विया आहिनि फलाणे, उहो लोटनि जी अॼु ताईं ख़बर नथी पए त भई कहिड़ा सेनेटर लोटा थी विया। अॼु 8 सेनेटर आया ई कोन। यूसुफ रज़ा गिलानी न आयो त बाक़ी हाणे कंहिंखे सिकंदर महेंद्र ते कहिड़ी मयार आहे। एग्जैक्टली, ठीकु आहे न। अपोज़िशन लीडर अगरि अपोज़िशन लीडर ई न आयो आहे, दिलावर ग्रुप बि होॾे वोट करे छॾिया आहिनि। दिलावर ग्रुप त भले होॾे करे छॾे, पर अगरि जेका असलूका आहिनि अपोज़िशन सेनेटर्स उहे ई अची वञनि हा त हुकूमती बिल पास न कराए सघे। पर जीअं मूं गुज़ारिश कई पई त इहो हुकूमत जो बिल आहे, मतिलबु हुकूमत पेश करे पई, लेकिन इहो पास थियणो ई थियणो। सो इन लाइ हिकिड़ी जेका आहे तमामु हिकिड़ी मुफ़ाहमती पॉलिसी सेनेट में थींदी आहे, अप्लाई थींदी आहे। जॾहिं बि मामिलो ग़ैबी फ़ोन कॉल्स ते अची वञे थो त पोइ मुफ़ाहमती पॉलिसी इस्तेमालु थिए थी। आउं चवां थो त अगरि आईंदा अपोज़िशन खे सेनेट में कोई इम्तिहान अची वञे, आज़माइश अची वञे, त पंहिंजे सेनेटर्स जो 3 ॾींहं अॻु मोबाइल फ़ोन खसे वठनि ऐं हिकिड़े हंधि बंदि करे छॾींदो। छाकाणि त अगरि हुनखे उन्हनि वटि अगरि व्हाट्सएप ते को मैसेज अची वियो न त उहो हलंदड़ इजलास में ॿाहिरि हलिया वञनि था। हद थी वई। यानी लोटाक्रेसी जी ऐं पंहिंजी जेका यानी हिकिड़ी अपोज़िशन खे छा मतिलबु ठीकु आहे, गवर्नमेंट ते मुख़्तलिफ़ मामलनि ते खिल जोगा कमु करे थी, पर सेनेट में अपोज़िशन खे या त दुआ करणु खपे त हुननि जी अक्सरियत ख़तमु थी वञे, त हुननि ते मयार ई न बीहे। पाण ई पंहिंजा कुझु मेंबर्स सरकारी बेंच में मोकिले छॾीनि, जो असीं असां अक्सरियत में आहियूं ई कोन। छाकाणि हर दफ़े ॾिठा थियनि था, मथां हुकुम अचे थो ऐं पोइ अपोज़िशन जा सेनेटर्स जेके या अचनि कोन था या हलंदे इजलास में हलिया वञनि था। छा ॻाल्हाए पॉलिटिकल कल्चर असांजो। ॾिसो न, फवाद चौधरी जेको यूसुफ रज़ा गिलानी जा थोरा मञे पियो, बिल्कुलु मञणु खपे। ऐं यूसुफ रज़ा गिलानी जा कीअं थो मञे,
हिन खे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जे हेड्स जा मञणु खपनि अपोज़िशन वारनि जो फवाद चौधरी खे सभिनी सियासी पार्टियुनि जे क़ाइदीन खे ख़त लिखणु खपे असीं तव्हांजा थोरा हितां यूसुफ रज़ा गिलानी पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो कयो हूंदो छा सो हाणे छा हिन ते भई ॻाल्हायूं ऐं कहिड़ा तबसरा कयूं आहे खिल जोगी ॻाल्हि त अचो खिलूं जी हा जी हा अच्छा पर कीअं पोइ जेको फवाद चौधरी साहिबु चवनि था त हाणे हे जेको वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जो सोचनि पिया हिननि जी हालत ॾिसो माना वाक़ई सम्झे त अपोज़िशन जी अगरि इहा हालत आहे त पोइ वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अगरि थोरी बि सपोर्ट मौजूदु आहे होॾां त पोइ बिल्कुलु ई नामुमकिन आहे अपोज़िशन में ॾिसो हाणे हिते आउं इख़्तिलाफ़ थो कयां हिते फवाद चौधरी भले कुझु बि चए हिते आउं इख़्तिलाफ़ थो कयां त ही बिल जेको आहे मिनी बजट जेको मिनी बजट पेश थियो या ही स्टेट बैंक वारो बिल आहे जेके IMF या FATF सां जुड़ियल मामलात आहिनि इन में ग़ैर जानबदार को बि न रहंदो इन में सभु जानबदार थी वञनि था त इहो थियणो आहे अपोज़िशन खे बि ख़बर हुजे थी त इहो थींदो लेकिन हू पंहिंजी पॉइंट स्कोरिंग कंदा आहिनि लेकिन जेको नो कॉन्फिडेंस वारी ॻाल्हि आहे नो कॉन्फिडेंस को ओचिती कोन मूव थींदी जेको शायदि ख़ाकान अब्बासी या नवाज़ लीग वारा चई रहिया आहिनि त जेसि ताईं हुननि खे पक नथी थिए त असांजी जेके ग़ैबी क़ुवतूं आहिनि उहे अणधुरियूं कोन थियूं आहिनि असीं न पेश कंदासीं बिल्कुलु सही पिया चवनि उते मामिलो ॿियो आहे उते अगरि स्क्रिप्ट जेका 2 स्क्रिप्ट हिन ईंदड़ 2-3 महीननि जे ड्रामे जा लिखियल आहिनि उनमें हिकिड़ो स्क्रिप्ट इहो चए थो त हू अगरि ग़ैबी क़ुवतूं अणधुरियूं थी वियूं त पोइ नो कॉन्फिडेंस अची सघे थो नामुमकिन कोन्हे लेकिन रोज़ असां वटि जीअं आउं बार बार तव्हांखे चवां थो असां वटि शयूं पर्सनल हुजनि थियूं पर्सनल इंट्रस्ट हुजनि था पर्सनल एजेंडाज़ हुजनि था रुसामा बि ज़ाती क़िस्म जे मामलनि ते थियनि था ऐं पर्चा बि ज़ाती क़िस्म जे मामलनि ते थी वञनि था सो हाणे उहो माण्हू पेर ॿधी नथो चई सघे ज़ाहिरी तरह आउं सम्झां थो त इमरान सरकार खे उहा ग़ैबी मदद न रही आहे जेको अॼु खां 5-6 महीना अॻु हुई ओड़ी बिल्कुलु ख़तमु थी वई आहे अणधुरिया थी विया आहिनि सभु माण्हू सभु धुरियूं या कुझु सपोर्ट मौजूदु आहे इहो पाण खे मार्च ताईं सम्झ में अची वेंदी ठीकु आहे साहब कॉलर सां गॾु हाजी अब्दुल अज़ीज़ चांडियो मोरोमा जी चांडियो साहब छा चवणु चाहींदा साईं अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम साईं टाइम न्यूज़ ते जेको अॼु ॾिठोसीं पई सेनेट जो इजलास ते काई साहब ॻाल्हाइनि पिया मां इहो थो चवां त ही जेको असांखां सिंध गवर्नमेंट जेका मिली असांजी जेका मौजूदा हुकूमत खे मां सम्झां थो इहा जेका 3 क़ुवत ॾिनी आहे उनजो हींअर हले पियो सिस्टम मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त अॼु जेका अक्सरियत पार्टी बि माना सम्झो त अक्सरियत में न आई ऐं जेका अक्सरियत में न हुई अॼु अक्सरियत में आई हीअ त असांखे मां सम्झां थो जेके अवाम आहे हुनखे त बेवकूफ़ पिया बननि हीअ जेको मथे हिननि जेको पंहिंजो घटि जोड़ा थो इन लाइ काई साहिब खां पुछंदी असुल हक़ीक़त छा आहे महिरबानी काई साहिब जा लख तोड़ा ठीकु आहे चांडियो साहब ॿियो बि कॉल डॉक्टर मुश्ताक नुनारी हैदराबाद मां जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ये मां जेको कुझु चवण वारो आहियां तव्हांजे प्रोग्राम जे मौज़ू जो थोरो उबतड़ आहे या जेको काई साहब खे इन्ही करे अर्ज़ु कयां थो त जीअं काज़ी साहब पाण ओनर आहे टाइम चैनल जो उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम ईंदो आहे मॉर्निंग में पंहिंजी मॉर्निंग हुन में मोहतरमा गज़ल सिद्दीक़ साहिब खे घुरायो वियो हिकिड़ी लेजेंड सिंध जी आर्टिस्ट आहे अचानक घुरायो न त अहिड़ी जॾहिं घुराइबो आहे त घटि में घटि पहिरियों जीअं ॿियनि चैनलनि ते ॿुधाईंदा आहिनि त हिकिड़ी ख़ासि शख़्सियत अचे थी त जीअं माण्हू वधि में वधि उनखे ॾिसनि ऐं ॿुधनि छो त माण्हू सिंध जा काफ़ी उनखे पसंदि कंदा आहिनि मथां वरी जेका असांजो होस्ट साहिबु सजाद साहिबु हिकु अॻे ई शॉर्ट प्रोग्राम उनमें कमर्शियल वग़ैरह काफ़ी ईंदा आहिनि शुरू थियो पूरा 15 मिंट हिकिड़ो फुज़ूल लेक्चर ॾिनई नसीहतनि जूं ॻाल्हियूं होॾो जूं ॻाल्हियूं होॾो जूं ॻाल्हियूं होस्ट आहे गेस्ट खे वधि वधि टाइम ॾे त उहा ॻाल्हि आहे जंहिंखे माण्हू ॿुधणु चाहिनि था ऐं प्रोग्राम जा एॾा जेको शुरू में 15 मिंट तव्हां ज़ाया कया या त हुनखे हिदायत कयो त कुझु पाण घटि ॻाल्हाए ठीकु आहे डॉक्टर साहब पहिरें साईं जिन्हनि फ़ोन कयो चांडियो साहब मोरो मां चांडियो साहब असल हक़ीक़त जी ख़बर त
शायदि असल धणियुनि खे हुजे, बाक़ी त कंहिंखे बि असल हक़ीक़त जी त ख़बर न आहे। लेकिन ज़ाहिर आहे ही सेनेट में छा थो थिए, 2018 जी इलेक्शन खां अॻु कीअं मामला तय थिया, नवाज़ शरीफ़ अगरि जलावतन रहिजी वञे हा त हिकिड़ी ॿी सूरत हुई, नवाज़ शरीफ़ मोटी आयो, तर तकड़ में स्क्रिप्ट चेंज थिया, कीअं एडजस्टमेंट्स थी, इहो को हाणे राज़ न आहे। लेकिन ज़ाहिर आहे इन खे माण्हू का साबितियूं कोन आहिनि। ॻाल्हि उहा हुजे थी त जंहिंजी जिथे हुकूमत आहे उहो चए थो उते फेयर इलेक्शन आहे, बाक़ी हंधि धांधली थी। लेकिन ईअं न थींदो आहे, या त हर हंधि जेको आहे स्क्रिप्ट या सॼे मुल्क में धांधली थी या पोइ किथे बि धांधली न थी, त उहो स्क्रिप्ट्स जेके हुजनि था उहो उनखे, ऐं पोइ हिन में इहो थिए थो त हर किरदार खे ओतिरी स्क्रिप्ट मां उहे पना फाड़े ॾिबा आहिनि त हीअ तव्हांजा डायलॉग आहिनि। त हाणे उनखे असल हक़ीक़तूं बसि जेतिरियूं नज़र अचनि थियूं चांडियो साहिबु ओतिरियूं आहिनि। हिन खां वधीक ॻुझ में हथु न विझिजे त बहितर आहे। चइबो आहे न कुदरत जे ॻुझ में हथु न विझिजे। जेतिरो ॾिसो पिया चांडियो साहिबु बसि एतिरी हक़ीक़त आहे ऐं बाक़ी सभु अफ़सानो आहे। अच्छा हाणे ॾिसो सही, डॉक्टर साहिबु मूं न ॾिठो शो, माफ़ु कजो, उहो जेको ॿुधायो पिया सजाद साहिबु, तव्हां चओ था 15 मिंट छो ॻाल्हायो। हाणे ईअं थींदो आहे, असां हीअ जेके स्क्रीन जा माण्हू, असांखे ख़ुशफ़हमी हूंदी आहे त असांखे माण्हू घणो ॿुधणु चाहिनि था। जीअं मिसाल मूंखे आहे, सुभाणे डॉक्टर जावनी साहिबु सुभाणे मूंखे फ़ोन करे चए त काई साहिबु तूं पाण घणो थो ॻाल्हाए, असांखे त ॻाल्हाइण ई घटि थो ॾी, इहो थी सघे थो। सो हाणे उन ते तव्हांजो नियापो अगरि सजाद ॾिसंदो हूंदो शो, ऐं शो जो जेको डायरेक्टर आहे उहो ॿुधंदो हूंदो, हाणे इहो त हर कंहिंखे हुनजा बि लखें मदाह हूंदा, उनखे ॿुधणु चाहींदा हूंदा। जीअं मूंखे ख़ुशफ़हमी आहे, तव्हां चवंदा हूंदा त यार काई साहिबु माठ करे त आऊं ॻाल्हायां, आऊं चवां यासर माठ करे त आऊं जी। अच्छा, अॼु सेनेट में कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि थियूं जंहिंमें, अच्छा कॉलर वेठे पोइ अचूं था पिया। इकराम ख़ासकेली मातलीमा जी, ख़ासकेली साहिबु छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। अॼु जेको कारी साहिब खां पुछा कंदुसि त हीउ जेको सेनेट में अॼु थियो आहे, इहो ठीकु आहे, इहो गेम हलंदी रहंदी आहे, इहे चूरनि हाणे त हिननि जो नथो विकामे। बाक़ी कारी साहिब खां पुछणो इहो आहे त नवंबर खां पहिरीं कारी साहिब छा थो लॻे कुझु तब्दीली का ॾिसण में अचे पई? छो जो हाणे हींअर मुल्क में मायूसी वारी सूरत हाल आहे, सिस्टम जेको बि आहे उहो उते ई बीठल आहे, ऐं बाक़ाइदे सोचंदा भई सीधा ज़ोरी हाणे थिए पई, मतिलबु हीअ शयूं आहिनि, हीअ करणियूं आहिनि, हीअ आहिनि, हीअ न आहिनि करणियूं, ऐं जेका अवामी ताक़त आहे उहा बि हिकिड़े हंधि बीह रही आहे, ऐं अवाम बि मायूसी जे शिकार थींदी वञे पई। अच्छा, ॿियो इहो आहे त असांजा जेके चवनि था त भई गेट नंबर 4 जो जेकी आहे किरदारु उहो ख़तमु थियणु खपे, मुखालिफ़ धुर, पर उहे साॻियो मुखालिफ़ धुर गेट नंबर 4 में अचे पई, ऐं गेट नंबर 4 बि वरी मुखालिफ़ धुर वारनि खे मतिलबु उन्हनि खे सपोर्ट या उनजी हथ रखणु न रखण वारी ॻाल्हि हले पई। इहो सिस्टम जेको आहे उन जे करे कारी साहिब खे मायूसी ॾिसण में कान थी अचे, छो जो अञा ताईं को सिस्टम मौजूदु बि कोन्हे। जेकॾहिं हीउ सिस्टम कोलेप्स थींदो त को माइंड मेकअप थियल हुजे या को स्क्रिप्ट में का शइ मौजूदु हुजे, अञा ताईं ग्राउंड ते मूंखे नज़र कान थी अचे कारी साहिब वधीक इन ते तवज़ो ॾियनि। ठीकु आहे ख़ासकेली साहिबु, बिल्कुलु। नज़ीर बलोच मीरपुर ख़ासमा जी, बलोच साहिबु छा चवणु चाहींदा? हा साईं, सभु खां पहिरीं त अली कारी साहिब जिन खे अव्हांखे अस्सलाम वालेकुम। हा, मुंहिंजो अली कारी साहिब जिन सां सवाल आहे त अॼु जंहिं जीत सेनेट में जेको ई स्टेट बैंक जी पंहिंजो ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां जेको बिल पास थियो, इन में अपोज़िशन जो त बकुल अव्हांजे ऐं ॾिसंदड़ ऐं जेको ॾिठो माण्हू तो निहायती भूंडे तरीक़े सां अपोज़िशन पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं मुंहिंजो अली कारी साहिब जिन जा सवाल त इन बिल पास थियण सां IMF ऐं वर्ल्ड बैंक खे लामहदूद इख्तियारात हासिल थी वेंदा। इवन अव्हां कीअं था ॾिसो इन फ्यूचर में, छा इन जो सहारो वठी पाकिस्तानी मईशत इन क़ाबिल न आहे जो हू पंहिंजे पेरनि ते बीह सघे, हू त डिपेंडेंट थी वेंदी टोटली IMF ऐं वर्ल्ड बैंक ते। छा इन फ्यूचर उहे पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम खे बि छा रोल बैक करण जी फरमाइश करे सघनि था? अव्हां कीअं था ॾिसो इन लार्ज स्केल में अली कारी साहिब? इहो मुंहिंजो क्वेश्चन आहे तव्हां सां। इकराम साहिब, जेका पहिरीं ख़ासकेली साहिब जेको मातली मां चयो पियो त अगरि नवंबर खां पहिरीं सही ॾिसो, आऊं हिन अञा बि पंहिंजे मौक़िफ़ ते बीठल आहियां त अगरि कुझु शयूं थियणियूं आहिनि त हू मार्च जे अॻियां पोइ थियणियूं आहिनि, ऐं उनखां
अॻियां पोयां कुझु अहम मुक़ररी तक़ररी जा ऐलान थियणा आहिनि, को नोटिफिकेशन जारी थियणा आहिनि, ऐं अगरि हीउ सभु कुझु ख़ैर असलूबी सां ऐं तमामु बाहमी रज़ामंदी सां सभु कुझु थी वियो त पोइ नवंबर में छो थींदो? अॻोपो ईंदड़ साल इलेक्शन थींदा, सो पोइ नवंबर में पोइ लोकल बॉडीज़, छाकाणि त अगरि इहो मार्च ताईं थी वियो त पोइ अप्रैल मई में बल्दियाती इलेक्शन शुरू थींदा, पोइ उहो हिकिड़े ॾींहं में कोन थींदा आहिनि, पोइ डेक आहे, पोइ वरी आदमशुमारी जा किसा बि शुरू थी चुका हूंदा, आदमशुमारी थी रही हूंदी ईंदड़ इलेक्शन लाइ। सो आई थिंक पोइ को सेंस न आहे, पोइ को लॉजिक नथी थिए, को ख़ुदा न ख़ास्ता को वॾो सानियो थी वञे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी को लॉजिक न आहे त पोइ छो थींदो? हीउ मामिलो इते ई आहे। इते अगरि मामलात ख़ैर असलूबी सां हल थी विया सभिनी धुरियुनि जे विच में त पोइ नवंबर में त कुझु कोन्हे, अगरि आहे त हिते ई पाण खे किथे नज़र अची वेंदो। को सिस्टम ऑल्टरनेट इहो उहो तयारु हूंदा आहिनि, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी सभु तयारु हूंदा आहिनि। गेट 4 ॾे के ॾिसे थो नथो ॾिसे, एक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स। तव्हांजा जेके अमल हुजनि था उहो तव्हांजे लफ़्ज़नि खां मथे हुजनि था। मतिलबु हीउ जेको अॼु कयो अथनि या अक्सर अपोज़िशन करे थी, इहो कंहिंजे चए ते कनि था? जी हा, जी हा, जी हा, हाणे इहा त ॻाल्हि ई अजाई पोइ चाहे अजाई आहे न, इहे त इहे हाम हणनि था, असीं बि ॿुधी करे मुरकियूं था त बसि ठीकु आहे, ईअं हले थो। बाक़ी तव्हां इहो सम्झनि त बैकअप प्लान न हूंदो आहे, प्लान हमेशह मौजूदु हूंदा आहिनि। कंटीजेंसी प्लान, बैकअप प्लान, प्लान बी, प्लान सी, प्लान डी, प्लान ई सभु हूंदा आहिनि। सो उहो एतिरो नथो इशू न हूंदो आहे। जेको बलोच साहिबु चवंदो आहे, हिकिड़ो दफ़ो यादि आहे बलोच साहिबु अॻु में बि चयो, शायदि पाण साईं बैंकर आहिनि, सही ॾिसो न, हीअ त जिन्हनि बि मुल्कनि में ही कर्ज़ ॾींदड़ इदारा आहिनि, IMF ऐं स्पेशली IMF, त हू करे छा थी? हू त सिंपल ॻाल्हि इहा करे थी न त तव्हांखे कर्ज़ ॾिए थी, ऐं तव्हां जहिड़े मुल्कनि में छाकाणि त करप्शन ऐं बैड गवर्नेंस ऐं रूल ऑफ लॉ जी अदम मौजूदगी जे सबबु उहे पैसा ज़ियान थियनि था। जी ठीकु आहे, पोइ तव्हांखे फरमाइश अचे थी त तव्हां टैक्सिस हणो, मेक श्योर कयो त रिटर्न अचे, मेक श्योर कयो, तव्हां पंहिंजी बैलेंस शीट ठीकु कयो, टैक्सिस हणो। टैक्सिस लॻनि था त ज़ाहिर आहे हुते जेका इंडस्ट्रियलाइज़ेशन थियणु खपे, हुते जे माण्हुनि वटि जेका क़ुवत ख़रीद पैदा थियणु खपे, उहो सभु घटिजे थी। जी हा, लेकिन असां जहिड़ा मुल्क उहो टैक्सिस हणण लाइ इन करे मजबूर हुजनि था त जीअं हू माई बाप खे ॾेखारे सघनि त सर ॾिसो असां पंहिंजो तमामु ज़बरदस्त उगाड़ी कयूं पिया। लेकिन दरअसल हीअ जेका अजीब विदहोल्डिंग टैक्स ऐं फलाणा टैक्स ऐं एतिरा एक्स्ट्रा टैक्सिस, उहो सो असीं हिकिड़े विशस सर्कल में फासी पऊं था, हिकिड़े अहिड़े फीथे में फासी पऊं था। अच्छा, पोइ जॾहिं फासी चुका आहियूं त हाणे IMF खे इहो बि नथा चई सघूं त असांखे तुंहिंजे कर्ज़ जी ज़रूरत न आहे, असीं पाणे लाहे छॾींदा, किथां लाहे छॾींदासीं? इकॉनमी जेतिरा टैक्सिस जी भरमार आहे, इन में इकॉनमी किथां ग्रोथ कंदी? हीअ ठीकु आहे, भले अंगनि अखरनि में छा बि ॿुधाईंदा रहनि त हेतिरी GDP थी वई, फलाण थी वियो, लेकिन हिकिड़ी इकॉनमी हिकिड़े उन मीडियोकर स्टेज खां मथे चढ़ण जो दुनिया में किथे न थियो आहे। IMF सोल्यूशन सां, IMF फॉर्मूला सां मूंखे हिकिड़ो दुनिया जो मुल्क ॿुधायो जेको कामयाबु थियो हुजे। त हीअ स्टेट बैंक पावरफुल थी वेंदी, तव्हां चयो IMF थी वेंदी, मतिलबु तव्हांजो इशारो इहो आहे त शायदि असांजी स्टेट बैंक IMF आहे। सही, बिल्कुलु। तव्हां ॾिसो, कुझु बि गैर ॻाल्हाए वठे, असल ॻाल्हि हूंदी मईशत आहे। केरु माण्हू केतिरो बि सघारो हुजे, 6 फुट 5 इंच हुजे, हे छाती हुजे, सभु कुझु हुजे, खीसे में रुपयो न हुजे, कीअं हलंदो? उहो पंहिंजी कतबुत में ज़ाहिर ॿिया 2 मानियूं खाईंदा आहिनि, हुनखे 4 खाइणियूं हूंदियूं आहिनि, 6 खाइणियूं हूंदियूं, किथां खाईंदो? सो खाईंदो न त आख़िर में उहो भले 6.5 फुट जो माण्हू हुजे, 5 फुट जे माण्हू जे साम्हूं चवंदो बाबा पैसा ॾे त तूं जेको हुकुम कर असीं कयूं था। त यस, पोइ हाणे छा मञराईंदा असांखां, ऐं असां हिन मां कीअं निकिरंदासीं? हीअ जेको शौकत तरीन साहिबु फरमाए थो, इहो असांजी अछी ॾाढ़ी थी वई। ओ इसाक डार, ओ हफ़ीज़ शेख, ओ फलाणो, ओ हीअ किसा ॿुधी त हीअ टैक्स लॻंदो, पोइ हीअं थींदो, पोइ 3 महीननि खां पोइ हीअं थी वेंदो, पोइ जगलरी ऑफ नंबर्स, ईअं न जगलर्स हूंदा आहिनि, बॉल उछलाईंदा आहिनि, इहे नंबर उछलाईंदा रहंदा आहिनि असांजे मुंहं में। पोइ हीअं थींदो, पोइ GDP हीअं थी वेंदी, पोइ फलाणो हीअं थी वेंदो, पोइ ग्रोथ रेट हीअं थी वेंदी, पोइ फलाणो हीअं थी वेंदो। असीं वात पाड़े वेठा हूंदा आहियूं त छा कॾहिं थी वेंदो त असांखे ॿुधाइजो। सो बेसिकली यस, वी आर इन अ मैस। लेकिन मतिलबु हाणे तव्हांखे जेके शयूं करणु घुरिजनि उहे असीं कंदासीं कोन, पोइ असीं उनजी ही फरमाइशूं मञंदा रहंदासीं। आख़िर में हू असांखे कहिड़ी फरमाइश कंदा, बसि उन लाइ ख़ैरु घुरिजे। जी हा, जी हा, ठीकु आहे। कॉलर सां गॾु वसीम कुरैशी हैदराबाद मां।
جی قریشی صاحب کیا کہنا چاہیں گے؟ بھائی آپ کو بھی اچھا سر، لطیف آباد 7 نمبر سے بات کر رہا ہوں سر. یہاں لطیف آباد 7 نمبر میں جو ہے بڑے بڑے پلازا ہیں، اور سر یہاں پانی کی بہت بےحد، سردی کا موسم ہے، اس میں کمی ہو رہی ہے سر. اور کافی زیادہ جو ہے وہ بلڈنگ کنٹرول نے پلازا یہاں پہ 7 نمبر میں مطلب پرمیشن دی ہوئی ہے. اور سر دوسری بات یہ سنا ہے کہ جام شہروں سے سپلائی آتی ہے 7 نمبر کی، تو جب سر آپ انگلی کے اشارے کرتے ہیں تو پتہ چلا ہے کہ یہ جو ہے پہلے ان کو پانی دیتے ہیں، اس کے بعد لطیف آباد کو پانی آتا ہے. تو مہربانی کر کے ذرا اس پہ روشنی ڈالیے، شکریہ سر. ٹھیک ہے قریشی صاحب. پینے کے پانی کی قلت قریشی صاحب کہہ رہے ہیں، بالکل جناب. لطیف آباد، حیدرآباد، یعنی ہم ادھر چھوٹے ہو کے بڑے ہوئے، یہ کبھی تصور نہیں تھا کہ حیدرآباد میں گندا پانی آنا اور بات تھی. جبکہ ہم چھوٹے تھے تو ہم نلکے سے گلاس سے پانی بھر کے پی لیا کرتے تھے. اس زمانے میں تو یہ منرل واٹر اور یہ سب چیزیں نہیں ہوتی تھی. پھر تھوڑے بڑے ہوئے، تھوڑا سا پانی گندا ہونا شروع ہوا تو کہا چلو بوائل کر لیتے. لیکن یہ تصور کہ حیدرآباد میں پانی کے ٹینکر چلیں گے، یعنی وہی ہے کہ چراغ تلے اندھیرا ہے کہ سکھر، حیدرآباد یہ دریا کے کنارے شہر ہیں جی اور پانی نہیں ہے. جی چلو صاف نہیں ہے وہ تو ناہلی، لیکن ہے بھی نہیں. اب وہ دیکھیں کدھر جا رہا ہے، کہاں جا رہا ہے. آپ نے کچھ اشارہ دینے کی کوشش کی، میں سمجھا نہیں جام شہروں میں کدھر جا رہا ہے. لیکن یہ کہ جو ہمارے ملک کا ایک اجتماعی طور اور بالخصوص ان کا بھی وہی ایشو ہے کہ جو ہم نے 2 مسائل ہیں بڑے. ایک تو ہم نے اپنی آبادی کو مطلب کو کبھی سیریسلی لیا ہی نہیں ہے کہ یہ اتنی آبادی کو ہم کہاں سے کھلائیں گے اور پلائیں گے کہاں سے. یہ نہ ہمارے بڑوں نے سوچا، نہ ہم نے سوچا، اور نہ آنے والے شاید سوچیں گے، اور چیزیں ہاتھ سے نکل رہی ہیں. دوسرا یہ کہ جو واسا جیسے ادارے اور ایچ ٹی اے جیسے ادارے اور اس طرح جو واسا تو خاص بنائی اس مقصد کے لیے تھا، انہوں نے سوائے کرپشن اور لوٹ مار کے کچھ بھی نہیں کیا، کچھ کیا ہی نہیں. تو انفراسٹرکچر بھی اتنا ناقص ہے، اس میں سے بھی لیکیجز ہوتے ہوں گے. پھر ہم خود بھی قریشی صاحب پانی کا بل کبھی دینے کا ہم نے سوچا ہے؟ ہم بھی نہیں دیتے ہیں. تو یہ سارے مسائل گڈمٹ ہو کر آخر میں ایک جن بھوت بن کے ہمارے سامنے آ جاتے ہیں، اور پھر ہم کہتے ہیں سب کو حل نکالا جائے. لیکن بہرحال جو آپ فرما رہے ہیں کہ پانی تو پانی، صاف ہوا، تعلیم، صحت، یہ بنیادی انسانی حق ہیں جو ملنے چاہیے. ہمارے ہاں بدقسمتی سے کچھ بھی نہیں ملتا. ٹھیک ہے سر. جب پانچ گال ہلے پئی سیاست जे हिसाब सां त फवाद चौधरी साहब जेको आहे उहो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जेके पहिरियां 2-3 ॾींहं पहिरियां वफ़ाक़ी वज़ीर ॻाल्हियूं कनि पिया त 4 ॼणा अहिड़ा आहिनि जेके नून लीग में एंटी नवाज़ जेका आहे उहा कैंपेन या एंटी नवाज़ हिकिड़ी वोट प्रेजेंट करणु चाहिनि था, या नवाज़ शरीफ़ माइनस नवाज़ शरीफ़ करणु चाहिनि, नवाज़ शरीफ़ करणु चाहिनि था, डिसलॉज करणु चाहिनि था, PMLN खे साॻियो ई रहणु चाहिनि था. उन्हनि हिकिड़ो नालो खणी छॾियो जंहिंमें उन्हनि शाहिद ख़ाकर आवाज़ी साहिब जो नालो खणो त हू हटाइणु चाहींदा. यस. ॾिसो फवाद चौधरी साहब के ठीकु आहे, सरकारी वज़ीर आहे, माउथ पीस आहे गवर्नमेंट जो, उनखे इहो करणु घुरिजे सभु जेको चए पियो. ख़ाक़ान अब्बासी साहिबु पंहिंजी सीट नवाज़ शरीफ़ जी हिमायत के साथ कटे सघंदो, जॾहिं कि अब्बासियनि जो हिन पासे मरी ऐं मथे नथिया गली वारे पासे असरु आहे, पर ॾुखियो थी पवंदो. सो इहे ॻाल्हियूं आहिनि. हा, बाक़ी सुभाणे हुनखे को तश्तरी में रखी ॾींदो त तूं पार्टी छॾे ॾे ऐं पोइ तोखे असीं प्राइम मिनिस्टर ठाहियूं था, अहिड़ो को माहौल ई कोन्हे. अहिड़ो माहौल किथे आहे? जी हा, जी हा. नवाज़ लीग जी क़यादत लाइ त अदा नवाज़ शरीफ़ पाण अञा जहिड़ो वेठो आहे, पोइ हुनजो भाउ वेठो आहे, पोइ हुनजी धीउ वेठी आहे, पोइ हुनजो भाइटियो वेठो आहे. ख़ाक़ान अब्बासी खे नवाज़ लीग जी अॻुवाणी किथां मिलणी आहे? आख़िर हुनखे पंहिंजी हिकिड़ी ॾेढ सिर जी ठाहिणो आहे को हिसाब किताब कि पंहिंजी नवाज़ लीग, यानी छा लिखंदो नवाज़ लीग ख़ाक़ान अब्बासी, नवाज़ नालो आहे हुनमें, त मुस्लिम लीग हिकिड़ी ॿी ठाहे वठंदो. उहो असां वटि ॾेढ डज़न मुस्लिम लीगियूं आहिनि, हिकिड़ी ॿी ख़ाक़ान अब्बासी. पर ॻाल्हियूं आहिनि, अजाई ॻाल्हियूं. पहिरीं सभु चवंदा रहंदा शीन लीग बनेगी, शीन लीग, शेख रशीद खां वठी सभिनी रड़ी शीन लीग ठहंदी, कल निकल आएगी, 2 दिन में निकल आएगी, महीने में निकल आएगी. हाणे शीन लीग छोड़ दो, अब खे लीग निकालेंगे. ॻाल्हियूं कुझु बि न आहे. ठीकु आहे. कॉलर सां गॾु फ़क़ीर इक़बाल बमरो उमरकोट मां. जी बमरो साहब छा चवणु चाहींदा? साईं फ़क़ीर अहम इक़बाल बमरो उमरकोट खां. अली काज़ी साहब तमामु ज़बरदस्त लेटेस्ट इशू ते ॻाल्हाइनि पिया. असांजो सुवालु इहो आहे
इमरान ख़ान चए थो राति जो मूंखे निंड कोन्ह थी अचे, एतिरी महांगाई थी वई आहे, पेट्रोल ॾींहं ॾींहुं वधाइनि पिया, ग़रीब ॾींहं ॾींहुं ग़रीब थो थींदो वञे, अमीर ॾींहं ॾींहुं अमीर थो थिए, हेतिरी आवाम छा करे ग़रीब आवाम। ठीकु आहे बिल्कुलु। मोहसिन बेलार राणीपुर मां। जी बेलार साहब छा चवणु चाहींदा? सर जोड़ी आबाद हुजे सर, ज़रदारी गंबट आयो किम्स अस्पताल में जी सर। किम्स ठहियल त वॾियूं पेतियूं ने, टाइल्सियूं मार्बलियूं, पर इलाज त कोन्हे। इहो वाहिद इदारो इहो आहे जहिड़े जो पेवंदकारी कनि पिया, हो जंहिंजो जहिड़ो ख़तमु हुयो उनजो ख़ैर जंहिं डोनर ॾे पियो ॿिन्हिनि खे मारियनि, हो त भलो उनजो ख़तमु आहे, ख़ैर मरी वञे, जेको डोनर हुयो उहो ग़रीब खे मोकिलाए छॾनि। ॿियो असांजे इलाइक़े में मशहूरु आहिनि, इलाज कोन्हे, का सुई बि कान मिलंदी आहे, असां वेझाऊं, इन लाइ मशहूरु आहे इहा इस्पताल हज़रत इज़राइल जी माना मदद कंदी आहे, जंहिंमें मरीज़ माना माण्हू तंग हुजनि हिते दाख़िल कनि, उहे माना अॻिते रवानो कंदा। महिरबानी। ठीकु आहे साईं। हा, जेको पहिरें साईं फ़ोन कयो बबरो साहिबु, साईं ख़ान साहिब खे निंड न पई अचे, परेशानी में माण्हुनि खे बुख सबबु निंड न पई अचे, पाण सभु जाॻे में आहिनि पाकिस्तान में, अला ख़ैर करे, अला करे हिकिड़े खे आई इहो सभु करण खां पोइ 10 रुपया क़ीमत वरी चवनि था पेट्रोल जी वधायूं पिया। माना हिकिड़ो थींदो आहे इहो छा ख़ान साहिब जी मर्ज़ी खां सवाइ थिए पियो छा? ज़ाहिर ख़ान साहिब जी मर्ज़ी सां थिए पियो त हू छा पियो, जन मुल्क जे माण्हुनि खां छा था उमेदु कनि त हू गानो जी सिट आहे न सिंधी, ॾंभ ॾींदा रहो, पोइ बि प्यारा लॻो, रोज़ु ॾंभ लॻनि पिया सिंधी पाकिस्तान जे माण्हुनि खे, कॾहिं पेट्रोल थो वधे, कॾहिं बिजली थी वधे, कॾहिं टैक्सिस था वधनि, ॾंभ आहिनि न। जी ॿियो छा आहे? पोइ हाणे चाहींदा त पोइ बि पाकिस्तान जो माण्हू ॻाइनि त ख़ान कितना प्यारा आहे, छाकाणि त ॾंभ बि ॾिए पियो, पोइ बि ख़ान कितना प्यारा आहे ॾुखियो। ॿिए क़िस्म जी मोहबत हुजे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी हिते कोन इहो सही आहे। तव्हां वटि कॉलर आहे? कॉलर आहे। अच्छा, पोइ बेलार साहिब जी ॻाल्हि ते थोरो 2 मिंट वठंदुसि, ॻाल्हाईंदुसि। मोहम्मद बख्श लोराणी थाना बुलाकान मां। जी लोराणी साहब छा चवणु चाहींदा? अलीगढ़ साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे त पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ज़रिए वज़ीर आज़म खे हटायो वियो आहे? हिते वज़ीर आज़म खे हटायो वियो आहे, कॾहिं अदालतनि जे ज़रिए, सुप्रीम कोर्ट जे ज़रिए, कॾहिं असुल क़ुवतनि जे ज़रिए, कॾहिं 98 B2 जे ज़रिए। त हिन वक़्तु जेको शो हले पियो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जो, त छा वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अगरि इहे जमीयत उलमा इस्लाम पीपल्स पार्टी नून लीग सभी करे मिली करे उन जूं उहे बि दावाऊं आहिनि त कुझु सरकारी मेंबर बि असां सां गॾु आहिनि, त छा लॻे थो त का वोट ऑफ नो कॉन्फिडेंस कान वेंदी पंजाब असेंबली में ऐं कौमी असेंबली में? छो त पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि ईअं न थियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो चकर केपीके में थियो आहे, उहो सरहद हो, आफ्ताब शेरपा खे बेनी साहब चीफ मिनिस्टर कयो, ऐं बलूचिस्तान में त उहो ईअं सदाई थींदो आहे। ऐं कौमी जे बारे में पुछणु चाहियां थो। ठीकु आहे लोराणी साहब। बिल्कुलु लोराणी साहब, तव्हां तारीख़ जो सही हवालो था ॾियो। पाकिस्तान में प्राइम मिनिस्टर कॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस या अदम एतमाद में ज़रिए न हटियो आहे, मुख़्तलिफ़ ॿियनि तरीक़नि जे करे हटियो आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त उहो अंग्रेज़ी में चइबो आहे देयर इज़ ऑलवेज़ अ फर्स्ट टाइम फॉर एवरीथिंग। हर शइ लाइ हिकिड़ो पहिरियों दफ़ो बि हूंदो आहे। 2 सूरतूं आहिनि, 2 ज़ाविया आहिनि ॾिसण जा। हिकिड़ो ज़ावियो इहो आहे त अगरि असांजी जेकी ग़ैबी क़ुवत आहे उहो ख़ान साहिब सां हटी वञे थी ऐं अणधुरी थी वञे थी, त पोइ ॾिसबो त जेको ही नो कॉन्फिडेंस, तोड़ जोड़, ही सभु मामलात, हुकूमती डंडो फिराइणु, हुकूमती दशकुश कराइणु, ग़लती करणु न, जेको हिसाब किताब हुकूमत त हू लठ ऐं चठ ॿई हुजनि था। इन सभु कम में इमरान ख़ान हुकूमत जी का अहिड़ी मूंखे एक्सपर्टीज़ नज़र नथी अचे। कि ज़माने में छांगा मांगा जा जंगल हूंदा, पोइ सभु शइ थींदी, हुकूमत पंहिंजो पूरो ज़ोर हणंदी, ऐं तंहिंजे करे हिन सरकार खां अॻु शायदि हिकिड़ो 2 इलेक्शन छॾे करे बाई इलेक्शन बि कॾहिं बि सिटिंग गवर्नमेंट खां न खटिबा। जी हा। बल्दियाती इलेक्शन बि कॾहिं बि सिटिंग हुकूमत खां न खटिबा। अरबाब रहीम चीफ मिनिस्टर हो त सॼे सिंध मां रुगो 2.5 ज़िलनि में, हिकिड़ो जामशोरो ज़िलो ऐं अधु इन करे चवां थो नवाबशाह में ही फरियाल साहिबा टॉस ते खटी, बाक़ी सभु हुन महिल क्यू लीग खटे वई। त छा क्यू लीग पॉपुलर हुई छा सिंध में? सो इहे कम बि अॻु में न थिया, असां न ॾिठा। त बाई इलेक्शन ठीकु आहे, ग़ुलाम सां जितो ई कोट दू मां खटियो, ग़ुलाम सां ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ज़माने में पंजाब मां एकड़ में एकड़ इलेक्शन खे छॾे करे
ऐं कोर्ट उर्दू मां खटियो जतोई मरहूम ग़ुलाम सर जतोई मरहूम, छाकाणि त पंजाब हुकूमत नवाज़ लीग जी हुई, जी हाँ, जी हाँ। फेडरल पीपल्स पार्टी। त लेकिन हिन दफ़े पाण ॾिठो त पंजाब बि हुननि जी हुकूमत PTI जी, फेडरल बि हुननि जी, KP में बि हुकूमत हुननि जी, बल्दियाती इलेक्शन बि हारायूं ऐं हिकिड़ी इलेक्शन खे छॾे बाक़ी बाई इलेक्शन बि हारायूं। इलेक्शन ॾियारायूं, त इहो पहिरियों दफ़ो थिए थो। इहो बि पहिरियों दफ़ो थियो। आउं चाहियां थो त अगरि ग़ैबी सपोर्ट न हूंदी त पोइ जॾहिं ॿिन्ही टीमनि जो मवाज़नो कजे थो, हिकिड़े पासे केरु आहिनि, हिकिड़े पासे नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, आसिफ़ ज़रदारी, है न, जिन्हनि खे हीउ सॼो गेम ईअं आङुरियुनि ते एक्सपर्टीज़ आहे त कीअं जी हाँ, मामला थींदा आहिनि। जी हाँ। ॿिए पासे केरु आहे, इमरान ख़ान, फवाद चौधरी, असद उमर, अली ज़ैदी, असद उमर। शाह। हाणे तव्हां ज़रूरी सां पाण फ़ैसिलो करे वठो त अगरि इहो मुक़ाबिलो मैदान में छॾिजे, जीअं पाण सिंधी में चइबो आहे त मैदान कजे, मैदान में छॾिजे, हाणे तव्हां पाण फ़ैसिलो करे वठो त केरु मल मारींदो। जी हाँ, जी हाँ, जी हाँ, क्लियर आहे। ठीकु आहे। हाणे जी बेलाल साहब, बेलाल साहब ठीकु आहे, तव्हां राणीपुर में आहियो, गंबट जे वेझो आहियो, हीउ तव्हांजो रायो आहे। मूंखे यादि आहे त आउं पहिरियों जॾहिं गंबट में वियुसि त अञा डॉक्टर भट्टी साहब जेके आहिनि, जीअं डॉक्टर अदीब रिज़वी कराची में आई, डॉक्टर भट्टी हुते गिम्स में आहिनि, त हुनजी हिकिड़ी सरकारी अस्पताल जो हू छा हूंदो आहे, जेको ऑफिसर हूंदो आहे उहो हो, पर हुन पंहिंजी मदद पाण तहत उन ई खां भर में हिकिड़ो हॉस्पिटल, स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल हो। अञा हू फंक्शनल न थियो, पर मूंखे यकीन न पियो आयो त हिकिड़े तालका अस्पताल सां गॾु हिकिड़ो माण्हू ज़ाती एफर्ट सां हिन क़िस्म जो हॉस्पिटल ठाहे पियो। ॿिए भेरे वियसि त हू मूंखे हिते वठी वियो, जेका ही इंस्टीट्यूट ठहियो पियो ऐं मेडिकल कॉलेज ऐं ही इंस्टीट्यूट ठहियो पियो। जी हाणे क्वेश्चन इहो आहे त इहे हादसा, इहे जेके तव्हां जिन ते इशारो कयो त को माण्हू मरी वियो, बिल्कुलु हिन में डॉक्टरनि जी नाहिली बि थी सघे थी, हिन में बहरहाल थियणो बि हूंदो आहे। जी हाँ। इहो तव्हां कराची जे वॾे वॾे आगा खान हॉस्पिटल खां वठी जेके बि थींदा आहिनि, मिसहैप्स थींदा आहिनि। नवाज़ शरीफ़ जो लंडन में उहो मिसहैप थी वियो बाईपास सर्जरी में। आउं सम्झां थो त एतिरो जल्दी हेतिरे वॾे क्रेडिट हिकिड़े माण्हू एतिरो वॾो एफर्ट कयो आहे, उनखे तव्हां ईअं हिकिड़े लाइन में डिस्क्रेडिट करे छॾियो त बसि उहो माण्हू मरणो हुजे त ईअं न आहे। साईं, लखे माण्हू चरिया कोन आहिनि जो सॼे सूबनि मां ॿियनि सूबनि मां भॼंदा अचनि पिया, ऐं मूंखे त ज़्यादती लॻी त जॾहिं हुनजो नालो चेंज करे भई कंहिंखे क्रेडिट खणे थी न, ऐं उनजो अॼु बि बिलावल साहब जी त सभु गिम्स चवनि पिया, पर सरकारी तरह उनजो नालो जेको आहे, भई अगरि रखिणो बि हो, ॾिसो कंहिंखे पंहिंजे वॾे जे नाले ते को इंस्टीट्यूट कराइणो आहे त पाण महिनत करे ठाहे। हीअ डॉक्टर भट्टी जी सॼी कॉन्ट्रीब्यूशन हुई, हू उनखे गिम्स चवंदो। अॼु हर कंहिंजे मुंहं ते गिम्स आहे, ठीकु आहे, त पोइ क्रेडिट बि हुन शरीफ़ माण्हू खे मिलणु खपे न। ऐं एतिरो जल्दी बिलाल साहब हिकिड़ी तव्हांखे को इलाज टाइम ते न थियो, कुझु थींदो आहे, नाराज़गियूं थींदियूं आहिनि, पर सॼे इदारनि खे रेडिक्यूल या हिकिड़े लहज़े में चइजे बसि इहो कुझु ई कोन्हे, थोरो इज़्ज़ती आहे। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु ख़ालिद उॾण हैदराबाद मां। जी उॾण साहब, छा चवणु चाहींदा? हेलो जी जी, अस्सलाम वालेकुम सर। मुंहिंजो इहो ई आहे त हिन ते हींअर बि तमामु घणो जेको आहे सो हले पियो, MKM वारो मसइलो, पर असां त चाहियूं था त सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाइण वारनि में मोहबत हुजे, प्यारु हुजे, पर असां जॾहिं बि ॾिठो आहे त इहे सिर्फ़ु इहो चवंदा आहिनि त भई शहरी हुकूक या कराची, हाणे उन हिसाब सां। ऐं ॿियो ही चाहिनि था त मुशरफ वारो निज़ाम अचे, जेको आहे मुशरफ जेको बल्दिया जो जेको हिननि खे ॾिनो 2001 वारो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे मुंहिंजो त असां वटि जमायत इस्लामी आहे, GDA आहे, ॿियूं जेके फंक्शनल लीग आहे, छा इहे क़बूल कंदियूं उनखे, ऐं असां उन शइ खे क़बूल कंदासीं? माना इहो मक़सदु इहो आहे त हुननि जो चवण जो माना जीअं जमायत इस्लामी बा जेका उहा बि उन जे पासे, माना शहरी हू पाण खे अलॻि था चवनि। असां चऊं था त ॿीहर खां हिननि खे इहो निधियो वञे त महिरबानी करे इहो जेको शहरी ऐं बहिराड़ी वारो आहे इहो पैसो बंदि कनि। ऐं असां जहिड़ो करणु नथा चाहियूं या न, या असां जेको आहे या नफ़रत करणु चाहियूं, ऐं काफ़ी हींअर असां वेझो आया आहियूं। ठीकु आहे उॾण साहब। उॾण साहब, हिकिड़ो त ही सिंधी ॻाल्हाईंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ जो इशू न आहे, तव्हां हिन खे ईअं अगरि मुंहिंजी गुज़ारिश हूंदी उॾण साहब या बाक़ी दोस्तनि, MKM
अगरि कुझु चए बि पई त तव्हां MQM खे एड्रेस कयो न, उर्दू ॻाल्हाईंदड़ किथां अची आहे? जी हा जी हा जी हा जी हा हिकिड़ी ॻाल्हि त गुज़ारिश इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जमात इस्लामी सां त राति हिननि जो ठाह थी वियो, ऐं जमात इस्लामी जेका पाण अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई, हाणे हुकूमत अञा त हुननि में जेके नुक़्ता तय थिया आहिनि उहे त साॻिया ज़रे घटि साॻिया आहिनि मुशरफ वारे कानून जा। जी हा त मेयर खे हीअ बि हासिलु हूंदो, मेयर खे कराची जो मेयर खे हीअ पावर्स हूंदा, हीअ बि पावर्स हूंदा, वेंदे मोटर व्हीकल टैक्स जेको अॻु में न हो उहो बि बकौल जमात इस्लामी जे, उहो बि असां त उहो बि हुकूमत कंसीड कयो आहे त कराची जे मेयर खे मिलंदो। अगरि ते समूरे मेयर्स खे पावर्स मिलनि पिया, मुंहिंजो मसइलो इहो आहे त ॾिसो पिटो निज़ाम न अचणु खपे। अगरि त ही हाणे उनजा ड्राफ्ट जा ॿाहिरि ऑफिशियली अचनि ऐं हुकूमत तस्दीक करे, पोइ हिन ते हिकिड़ी माण्हू मथो हणंदो त ही किथे को बाक़ी अगरि सॼे सिंध लाइ साॻिया ई इख़्तियारात आहिनि त ऐं डेवोल्यूशन जे ते केर बि ख़िलाफ़ु नथो थी सघे। इख़्तियारात भले अगरि हेठि वञनि पिया त सुठी ॻाल्हि आहे, पर असां ॿई तजुर्बा करे ॾिठा आहिनि। इख़्तियारात सूबाई हुकूमत वटि बि असां ॾिठो आहे त छा इस्तेमालु थियनि था, ऐं असां मुशरफ जी नाज़मी वारो सिस्टम बि ॾिसी वेठा आहियूं। हाणे ही लेकिन पॉलिटिक्स इहा थिए पई त अगरि पीपल्स पार्टी क्रेडिट जमात इस्लामी खे ॾियणु चाहे पई, जेको जमात इस्लामी क्रेडिट खणे बि पई, त पोइ MQM जी सियासत जो छा थींदो? जी हा त पोइ हुनखे कुझु ॿियो करिणो पए थो। अगरि हीअ त ॾिसो न, हीअ त यानी क्रेडिट अॼु जमात इस्लामी खणे पई त भई असां मञराए वरितो, असां मञराए वरितो, असां मञराए वरितो। सो लेकिन ॾिसूं तफ़सीलात अचनि, अञा वधीक डिटेल्स अचनि त पोइ ॻाल्हायूं था। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु शेख अली नवाज़ सिंधी शहदाद कोट मां जी, कराची मां जी। शेख साहब छा चवणु चाहींदा? इहो आहे त अयूब साहब जे टाइम में जेको आहे सख़्तु हुन मार्शल आई, पर हुनजी सदारत में खंड 10 पैसा चढ़ी त इनकलाब अची वियो ऐं पूरी क़ौम जेकी आहे उथी वेही रही। हीउ जेको आहे त हेॾो ज़ुल्म करे रहियो आहे, हर शइ महांगी, जंहिं ते हथु रखो हर शइ महांगी थींदी वई आहे। भला इहो मां तव्हांखे अर्ज़ु कयां त हीउ ख़ुशि न थिए। हीउ जेको आहे बाहि जो ॿरे थो, जॾहिं मच ॿरी वियो न त कोई हीअ जेकी क़ौम कंहिंजे कब्ज़े में न ईंदी, न सियासतदान जे चंबे में अची वेंदी, न हुकूमत जे चंबे में अची वेंदी। हीअ बेलाग थी जेको आहे न उथी। ठीकु आहे शेख साहब, हाणे बहरहाल माण्हू त ख़ल्क़ ख़ुदा जे साम्हूं त केरु नथो बीह सघे, उहा त हिकिड़ी डिघी ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। लेकिन अयूब ख़ान जे बारे में परसेप्शन आहे त उहो 2 रुपया खंड या 4 आना खंड वधी त पोइ अंदरि फ़ैसिलो थियल हो। हाणे बड़े मियां खां जान छॾाइणी हुई, उहो हेठनि फ़ैसिलो करे छॾियो, अयूब ख़ान खे फ़ारिग़ करिणो हो, पोइ त बड़े बहाना ठहंदा आहिनि। शयूं असां वटि एतिरी हाणे त ॻाल्हियूं खुली अची वियूं आहिनि, माण्हू किताब लिखी छॾिया आहिनि। जी हा जी हा, सभु कुझु क्लियर लिखियो पियो आहे त कीअं थियो आहे। ऐं सभु आख़िरी कमेंट तव्हां खां वठी वठूं त अॼु पंहिंजो हिकिड़ो कहिड़े दुआ मंगी सां जेको आहे मेन अक्यूज़ड आहे जेको हुन केस में, उहो अॼु पुलिस वठी वई हुनखे शॉपिंग मॉल जेको आहे उहो जूता नया वठणा, पोइ उहो शॉपिंग मॉल जे हिकिड़े तरफ़ खां एंटर थियो, ॿिए तरफ़ खां हले वियो। ॾिसो हीउ एॾो हीनियस क्राइम हो त हीउ हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी छोकिरी खे भुंग लाइ अगवा कयो वियो ऐं हुन में हू जेको हुन सां गॾु छोकिरो हो वीचारो अॼु ताईं चवनि था पैरालाइज़ड आहे, मफ़लूज आहे। एॾे ख़तरनाक ॾुहारी खे पुलिस वारा शॉपिंगूं कराइनि पिया अथनि पिया, शर्म नथो अचे। यानी ॻाल्हि आहे त हिकिड़ी मतिलबु भाई अवल त कंहिंखे बि तव्हां ॿकरी जे चोर खे बि नथा शॉपिंग कराए सघो, पर करप्शन एतिरी असांजे पुलिस जे सिस्टम में ऐं सॼे मामले में एतिरी थियल आहे, ऐं अगरि पैसा न ॾियो त पोइ त पुलिस उहो कमु करे थी जेको बसि अला पनाह ॾे। हाणे थियो छा, हू उहे हेठियां जेके कॉन्स्टेबल ऐं वग़ैरह हुआ उन्हनि खे सस्पेंड करे छॾियो अथनि, पर हू एॾो ख़ौफ़नाक ॾुहारी जेको आहे उहो अगरि जेको जंहिं छोकिरी खे अगवा कयो भुंग लाइ, उहो वरी हाणे किथे घुमंदो फिरंदो हूंदो, शर्म नथो अचे, शॉपिंगूं कराईंदा वधनि था यार। पुलिस जो हाणे बसि इहो ई कमु रहिजी वियो आहे। ऐं हिकु इहो वरी असां वटि हिकिड़ो चइजे न त हिकिड़े जेके असां वटि सुठा जेके हुननि खे उहे क़ैदी बाअसर जेके क़ैदी हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वरी इहो मिसाल नओं एडप थी वियो असांजे। बसि बाअसर छा हूंदो, हिकिड़ो क्रिमिनल हूंदो, पैसा आहिनि न,
ॾिसो हिन में असरु वसरु कुझु कोन हूंदो, हीअ को जीअं ॿियनि लाइ चयो थियो उनखे जेलनि खां हॉस्पिटल मुंतक़िल कयो, उहो असरु पैसो बि हूंदो आहे, असरु बि हूंदो आहे। हिते रुगो पैसो हूंदो, हिकिड़ो ॾोहारी माण्हू हिन जो कहिड़ो असरु हूंदो, सिर्फ़ु पैसो हूंदो। ऐं पैसे में जेतिरो असरु आहे, चवंदा आहिनि यार जेको कमु पैसो कराए सघे थो सिफ़ारिश नथी कराए सघे। जी हा जी हा ठीकु आहे, वॾी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।